नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर जे IHS अस्पताल में केतिरे वक़्त खां मरीज़नि लाइ ईंदड़ सरकारी दवा जी खोट। इन मौक़े ते ख़ैबर अस्पताल में मोटंदे ख़ुदा बख़्श दाईंदे चयो त आउं पंहिंजी नंढड़ी खे ख़ैबर रोलर सेंटर ते बीमारी ॾेखारण वियोसि, पर उते वेठल डॉक्टर सिर्फ़ु मूंखे पर्ची ॾेई चयाईं त हीअ दवा हिते न आहे, ॿाहिरियां स्टोर तां वठि, जॾहिं त हिते परे परे खां मरीज़ किराया भरी अचनि था जेके ख़ैबर जी IHS रोलर सेंटर ते पहुची वञनि था, पर हिते हिननि खे सरकारी दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि। मायूसी सां असांखे वापसि मोटणो पए थो, जॾहिं त कुझु ॾींहं पहिरीं ख़ैबर जी इन अस्पताल में अखियुनि जी कैंप जो इफ़्तिताह पिणु कयो वियो, पर अफ़सोस जंहिं में सिर्फ़ु अखियुनि जो चकास कयो वञे थो, बाक़ी ट्यूब वग़ैरह कुझु बि नथो मिले। मुझे नंढड़ो ठीक कोन हो, ख़ैबर रूरल हेल्थ सेंटर में नंढड़ो अची वियुसि दवा जे लाइ। डॉक्टर सां मुलाक़ात कयमि, नंढड़ो डॉक्टर खे चेक करायमि त डॉक्टर पर्चियूं वग़ैरह लिखी ॾियूं त हीअ दवाऊं आहिनि साम्हूं जीअं डिस्पेंसर ते वियुसि त हुननि चयो आहे असांजे दवाऊं आहिनि कोन। पुछो कोन्हे दवाऊं ख़तमु थी वियूं आहिनि। वरी स्टोर जो इंचार्ज हो, हुनखे मूं चयो, हुनजो बाबा असांजे दवाऊं आहिनि कोन, वञी ॿाहिरां वठो दवा। ॿाहिरि मूं वटि पैसा हो कोन, नंढड़ो खणी आज़माइश हो PPHI में, हुतां मूं दवा वग़ैरह वठी आहे। तमामु बहितरीन नमूने सां दवा मूंखे मिली आहे, हीअ मुंहिंजे हथ में आहे। ऐं उनखां पोइ असांखे इहा ई आहे त बसि ख़ैबर असांजो सेंटर लॻो पिया, हिन में हर माण्हू अचे थो, हिननि खे दवा छो कोन थी मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।